तो दोस्तों हाँ असांजो जेको अॼु जो टॉपिक है ईअं खणी सम्झो जेको नओं चैप्टर असां स्टार्ट किया है वो है असांजो मैट्रिक्स आहे। हाणे असांजा जेके प्रीवियस प्रॉब्लम्स हुआ उहे असांजा जेको आहे सिखिया लीनियर इक्वेशन जा हुआ, परसेंटेज जा हुआ ऐं जेको आहे असांजा रेशियो ऐं प्रोपोर्शन जा हुआ। उम्मीद आहे त उहे प्रॉब्लम्स तव्हांखे सम्झ में अची विया हूंदा ऐं जेकॾहिं नथा अचनि कंहिं जेके प्रीवियस जेके असां टॉपिक पढ़िया उन मां जेकॾहिं का बि शइ तव्हांखे सम्झ नथी अचे त उहे तव्हां पुछी सघो था। त हाणे असां जेको नओं चैप्टर स्टार्ट कयो आहे उहो आहे असांजो मैट्रिक्स ऐं हे जेको चैप्टर आहे वेरी इंपॉर्टेंट चैप्टर आहे। त हाणे हे जेको चैप्टर आहे उहो असां 9 ऐं 10 क्लास में ॿिन्ही में जेको आहे ईंदो आहे। त हाणे सभ खां पहिरियों असां छा पढ़ंदासीं मैट्रिक्स छा आहे, उनजी जेका नोटिफिकेशन छा आहे, नोटेशन छा आहे, उन खां पोइ जेको आहे सो मैट्रिक्स जा जेके टाइप्स आहिनि उहे कीअं थींदा आहिनि। त हाणे सभ खां पहिरियों असां जेको पढ़ंदासीं उहो आहे त जेका मैट्रिक्स जी डेफिनेशन छा थींदी आहे। अचो त ॾिसूं त मैट्रिक्स। हाणे दोस्तों जेके असांखे मसलन के गिवन नंबर्स आहिनि कि असांखे नंबर्स गिवन आहिनि, मसलन मां चवां थो इहे असांजा नंबर गिवन आहिनि त 1 2 3 4 5 ऐं 6। ठीक है दोस्तों, त हीअ असांखे ॾिसो 6 नंबर गिवन आहिनि। मां इनखे ॾिसो हीअं हॉरिज़ॉन्टली लिखी वयां त वरी जेकॾहिं मां इनखे हीअं लिखां 1 2 3 4 5 6 त ॾिसो दोस्तों हाणे हे जेके मां नंबर्स लिखी वयां, हे हॉरिज़ॉन्टल लिखी वयां, हे जेको आहे वर्टिकल लिखी वयां, त माना जेको नंबर्स खे टेबुलेट करण जा जेके केतिरा ई क़िस्म थी सघनि था। पर मां नंबर्स खे छा में लिखां, मसलन हीअं लिखां 1 2 3 4 5 6। त हाणे दोस्तों ॾिसो नंबर्स मां हीअं बि लिखी वयां, नंबर्स मां हीअं बि लिखी वयां। ठीक आहे दोस्तों, त हे जेके साॻा नंबर आहिनि मां उनखे हीअं बि करे लिखियो आहे। ठीक आहे दोस्तों, त नंबर्स खे मां छा में लिखां, रोज़ ऐं कॉलमनि में लिखां। छा में लिखां, रोज़ ऐं कॉलमनि में लिखां ऐं उनखे मां छा कयां, कंहिं स्क्वायर ब्रेकेट में छा करे छॾियां, बंदि करे छॾियां। त हाणे ॾिसो दोस्तों हे मां रोज़ ऐं कॉलमनि में लिखिया आहिनि ऐं उनखे छा करे छॾियो, मां हिन स्क्वायर ब्रेकेट में छा करे छॾियो, मां बंदि करे छॾियो। त हे पोइ असांजो छा थी वियो, असांजो मैट्रिक्स थी वियो। ठीक आहे दोस्तों, त हाणे ॾिसो नंबर्स खे त मां हीअं बि लिखी हुअमि, हीअं बि लिखी हुअमि। ठीक आहे, त हाणे नंबर्स खे मां छा लिखियो, रोज़ ऐं कॉलमनि में मां छा कयुमि, तरतीब करे लिखियुमि। रोज़ ऐं कॉलमनि में छा कयो, तरतीब ॾेई करे लिखियुमि ऐं उनखे छा कयुमि, मां स्क्वायर ब्रेकेट में छा करे रखियुमि, बंदि करे रखियुमि। त उहो छा थी वियो, असांजो मैट्रिक्स थी वियो। त हाणे मैट्रिक्स जी डेफिनेशन कीअं थींदी दोस्तों, त रेक्टेंगुलर array of real or complex number। ठीक है दोस्तों, हाँ हिते चए थो त ए रेक्टेंगुलर। ठीक है दोस्तों, छा थो चए, रेक्टेंगुलर। ठीक है, हाणे माना मैट्रिक्स जे लाइ लाज़मी आहे त जेका असांजी अरेंजमेंट हुजे, छा हुजे, जेका अरेंजमेंट हुजे उहा छा हुजे, असांजे रेक्टेंगुलर फॉर्म में हुजे। ठीक आहे दोस्तों, ऐं जेका असांजा मैट्रिक्स आहे उन में असांजा जेका आहे सो रियल नंबर बि अची सघनि था ऐं ॿियो जेको आहे सो कॉम्प्लेक्स नंबर बि अची सघनि था। पर जेको असांजो जेका 9 ऐं 10 क्लास जी जेका स्टडी आहे उहे उन ताईं जेको आहे असांजा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे रियल नंबर अचनि था। ठीक आहे दोस्तों, छा था अचनि, रियल नंबर अचनि था। ऐं जेके असांजा कॉम्प्लेक्स नंबर आहिनि इहा जेका असांजी स्टडी आहे इहा आहे 11 क्लास जी। हाणे कॉम्प्लेक्स नंबर छा थींदा आहिनि, उन में ईअं खणी सम्झो त असांजी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आयोटा अची वेंदी आहे, माना रियल नंबर सां गॾु छा ईंदी आहे, असांजी आयोटा अची वेंदी आहे। त हाणे हीअ जेका कॉम्प्लेक्स नंबर जी जेका स्टडी आहे उहा आहे असांजे 11 क्लास जी। ठीक आहे दोस्तों, त हाणे छा आहे, असां नंबरनि खे छा में लिखूं, रेक्टेंगुलर अरेंजमेंट में लिखूं। छा लिखूं, रेक्टेंगुलर अरेंजमेंट में लिखूं त उहे छा थींदा, असांजो मैट्रिक्स थी वेंदो। ठीक आहे दोस्तों, त उमेद आहे त मैट्रिक्स जी डेफिनेशन सम्झ में आई वेंदी तव्हांखे। त हाणे अचो ॾिसूं त जेको असांजो मैट्रिक्स लफ़्ज़ आहे उहो कहिड़ी ॿोली लफ़्ज़ आहे। माना असांजो जेको मैट्रिक्स लफ़्ज़ आहे दोस्तों, हाणे मैट्रिक्स जेको लफ़्ज़ आहे उहो असांखे कहिड़ो आहे, लातीनी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे। माना मैट्रिक्स जेको लफ़्ज़ आहे असांजो कहिड़ो लफ़्ज़ आहे, लैटिन वर्ड आहे। मैट्रिक्स जेको आहे असांजो लैटिन वर्ड आहे। हाणे हीअ जेको मैट्रिक्स जी जेका स्टडी कई उहा कई साईं जे साइलवेस्टर। माना मैट्रिक्स जी जेका असांजी सभ खां पहिरियां स्टडी कई उहा कई जे साइलवेस्टर। ऐं जेको मैट्रिक्स लफ़्ज़ आहे उहो असांजो मिलियल आहे असांजो लैटिन वर्ड आहे।
तो दोस्तों हाँ असां जेका पढ़ी थी वह पढ़ी थी माना मैट्रिक्स जी जेका असां डेफिनेशन पढ़ी थी। ठीक है दोस्तों, हाँ असां जेका हिमल पढ़ंदासीं वो है असांजी नोटेशन ऑफ मैट्रिक्स। ठीक है दोस्तों, तो नोटेशन ऑफ मैट्रिक्स में मतलब है तो मैट्रिक्स जे जेके मतलब असांजा मतलब मैट्रिक्स के अंदर जेके मतलब शयूं थींदियूं ये खणी सम्झो कि नट बोल्ट थींदा आहिनि उन जा जेके नाला वग़ैरह कीअं ॾिबा आहिनि। ठीक है दोस्तों, हाँ अचो ॾिसूं हिकु जेको मैट्रिक्स खणी करे उनखे मतलब कीअं नाला ॾिबा। हाणे मैट्रिक्स आहे ए मैट्रिक्स आहे असांजो 1 2 3 4 5 6 7 8 9। ठीक है दोस्तों, हाँ हे असांजो जेको आहे मैट्रिक्स आहे त उन जा ए बराबर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9। ठीक है दोस्तों, तो हाँ जेको असांजो मैट्रिक्स आहे अव्हांखे ख़बर आहे त उहो असां छा में लिखंदा आहियूं, माना असां छा में लिखंदासीं जेको आहे सो हाँ जेका असांजी ये जेका आहे मतलब ये जेका असांजी ब्रेकेट आहे इनखे तव्हां चई सघो था जेका स्क्वायर ब्रेकेट माना मैट्रिक्स जेको आहे न तव्हां स्क्वायर ब्रेकेट में लिखी सघो था। जेका 9th क्लास ताईं जेका तव्हांजी स्टडी आहे या 10th क्लास ताईं जेको मैट्रिक्स जी डेफिनेशन लिखियलु आहे उन में इहो लिखियलु आहे त जेको मैट्रिक्स आहे असां उहो स्क्वायर ब्रेकेट में लिखी सघूं था। पर जॾहिं तव्हां 11th क्लास जी स्टडी कंदव त उन में इहो लिखियलु आहे त जेको असांजो मैट्रिक्स आहे उहो असांजो मैट्रिक्स आहे उहो स्क्वायर ब्रेकेट में लिखी सघूं था ऐं ॿियो असां पैरेंथीसिस में लिखी सघूं था। पैरेंथीसिस जेका असांजी न रीडिंग थींदी आहे असां मैट्रिक्स के इन में भी लिखी सघूं था। ठीक है दोस्तों, ऐं असां जेके मैट्रिक्स के अंदर शयूं आहिनि मसलन 1 2 3 4 5 6 7 8 9 त हे असांजा थी विया 1 2 3 4 5 6 7 8 9। हाणे जेके मैट्रिक्स के अंदर जेके असांजी शयूं आहिनि असां इन्हनि शयुनि खे छा चवंदा आहियूं एलिमेंट्स चवंदा आहियूं। छा चवंदा आहियूं एलिमेंट्स, माना मैट्रिक्स के अंदर जेके शयूं असांजूं 1 2 3 4 5 6 7 8 9 असां इनखे छा चवंदासीं एलिमेंट्स बि चई सघो था तव्हां, ॿियो तव्हां एंटिटी बि चई सघो था। छा चई सघो था एलिमेंट्स बि चई सघो था ऐं जेको आहे सो एंटिटी बि चई सघो था। ठीक है दोस्तों, त हाणे जेके अंदर जेको आहे सो ह्यू मैट्रिक्स जे उहो तव्हांखे सम्झ में अची वियो ऐं मैट्रिक्स छा में लिखिबो आहे उहो बि तव्हांखे ॾसे छॾियो आहियां। त हाणे मैट्रिक्स जे अंदर ॿियूं जेके अहम शयूं हूंदियूं आहिनि उहे असांजो रो हूंदियूं आहिनि ऐं ॿियो छा हूंदो आहे असांजो कॉलम हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, त हाणे दोस्तों हे जेके असांजा एलिमेंट आहिनि इन में असांजा रो कहिड़ा आहिनि ऐं जेको असांजा कॉलम कहिड़ा आहिनि। दोस्तों हाणे हे जेके असांजा एलिमेंट आहिनि माना जेके असां हॉरिज़ॉन्टली एलिमेंट लिखिया आहिनि हे माना हे जेके असांजा हॉरिज़ॉन्टली एलिमेंट आहिनि हे जेके असांजा हॉरिज़ॉन्टली एलिमेंट आहिनि। ठीकु आहे दोस्तों, त कहिड़ा एलिमेंट 1 2 3 माना हे जेके मां हॉरिज़ॉन्टल लिखी आहे हे आहिनि इनखे मां छा चवंदुमि रो चवंदुमि। ठीकु आहे दोस्तों, माना असां लेफ़्ट साइड खां छा असां लेफ़्ट साइड खां राइट साइड में मूव कयूं। हे ॾिसो हे लेफ़्ट साइड आहे हे राइट साइड आहे माना 1 खां हेॾे मूव कयूं माना 1 2 3 4 5 6 7 8 9 इहे माना जेका असां लेफ़्ट साइड का राइट साइड में मूव कयूं त माना त उहे छा असांजा रो आहिनि माना 1 2 3 ये असांजा रो थी विया। ठीकु आहे दोस्तों, हीअ बि छा असांजी थी वई रो थी वई असांजी ऐं हीअ बि जेका असांजी थी वई छा थी असांजी रो थी वई। ठीकु आहे दोस्तों, त हाणे रो जेको आहे तव्हांखे ॾसे चुको आहियां मां। हाणे जेको आहे सम्झंदासीं त असांजो जेको कॉलम आहे उनखे छा उहो कहिड़ो आहे असांजो कॉलम। त हाणे दोस्तों हाणे जेको कॉलम असांजो थींदो उहो थींदो त माना जेको असां टॉप खां बॉटम ॾे मूव कयूं छा टॉप टू बॉटम मूव कयूं माना वर्टिकली मूव कयूं। मसलन हाणे वर्टिकली असां कीअं मूव कंदासीं हाणे अचो ॾिसूं त हे असांजा जेके एलिमेंट आहिनि 1 हे जेको असांजा एलिमेंट आहिनि हे जेके असांजा एलिमेंट आहिनि। ठीकु आहे, त 1 4 7 2 5 8 3 6 9 माना टॉप टू बॉटम मूव कयूं त इहे छा आहिनि असांजा कॉलम आहे असांजो इहो। हे असांजो कॉलम थी वियो दोस्तों ऐं हे जेको थी वियो असांजो इहो कॉलम थी वियो। ठीकु आहे दोस्तों, हे जेको असांजो थी वियो इहो छा थी वियो असांजो कॉलम थी वियो दोस्तों। ठीकु आहे दोस्तों, त हाणे जेको असांजो रो बि तव्हांखे ॾिसुमि मां कॉलम ॾिसुमि। ठीकु आहे, त हाणे जेका असांजी आख़िरी शइ आहे त ॾिसो दोस्तों त दुनिया में जीअं मसलन हर हिकु शइ जो छा आहे को न को नालो आहे।
ठीक है। तो मसलन तव्हांजो को न को नालो आहे, मुंहिंजो को न को नालो आहे, त दुनिया में हर हिक शइ जो छा आहे को न को नालो आहे। त अहिड़े तरीक़े सां जेको असांजो मैट्रिक्स आहे उनजो जेको आहे सो नालो हूंदो। त हाणे मैट्रिक्स जो तव्हां को बि नालो लिखी सघो था। त हाणे मैट्रिक्स जो जेको नालो हूंदो माना ABC जो को बि वॾो अखर तव्हां मैट्रिक्स जो नालो रखी सघो था। माना मां चवां को हिकिड़ो मैट्रिक्स आहे, छा चवां को हिकिड़ो मैट्रिक्स आहे, त हाणे लाज़मी आहे मैट्रिक्स आहे त हाणे उनजो छा हूंदो कुझु न कुझु नालो हूंदो। त हाणे उहो जेको कुझु न कुझु नालो हूंदो न तव्हां उनखे ABC जो को बि वॾो अखर चई सघो था। मसलन हिते जीअं मां लिखियो आहे, मां हिते लिखियो आहे 1 2 3 4 5 6 अप टू 9, ठीकु आहे। हाणे हे हिकु मैट्रिक्स आहे, ठीकु आहे। हाणे मैट्रिक्स आहे त इन जी छा हूंदी पंहिंजी का न का पहचान हूंदी, को न को नालो हूंदो। त हाणे इन मैट्रिक्स जो जेको मूं नालो लिखियो आहे उहो लिखियो आहे A मैट्रिक्स, ठीकु आहे दोस्तों। त हाणे इहो छा थी हिन जो मैट्रिक्स जी माना पहचान थी वई। त हाणे मैट्रिक्स खे असां जेको लिखंदा आहियूं उहो ABC जो वॾो अखर हूंदो आहे। माना मैट्रिक्स खे जेको असां लिखंदा आहियूं ABC जो वॾो अखर हूंदो आहे, कैपिटल लेटर सां लिखंदा आहियूं। माना मैट्रिक्स के दोस्तों असां कैपिटल लेटर सां लिखंदा आहियूं, ठीकु आहे दोस्तों। ऐं असांजा जेके एलिमेंट्स आहिनि, माना हे जेके असांजा एलिमेंट्स आहिनि मैट्रिक्स जे अंदरि, इहे असां छा में लिखंदासीं स्मॉल लेटर्स में लिखंदासीं, ठीकु आहे दोस्तों। त हाणे उमेद आहे त हीअ जेका मां नोटेशन सम्झाई तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हाणे असां जेके पढ़ंदासीं उहे पढ़ंदासीं टाइप्स ऑफ मैट्रिक्स, माना मैट्रिक्स जा कहिड़ा कहिड़ा क़िस्म थींदा आहिनि, ठीकु आहे दोस्तों। त हाणे सभ खां पहिरियों असां जेको पढ़ंदासीं उहो पढ़ंदासीं जेको आहे सो नल मैट्रिक्स पढ़ंदासीं। त हाणे सभ खां पहिरियों ॾिसो अचो त जेको नल मैट्रिक्स असांजो छा थींदो आहे, ठीकु आहे दोस्तों। त छा नल मैट्रिक्स छा थींदो आहे त असांजो अहिड़ो मैट्रिक्स जंहिंजा असांजा सभई एलिमेंट्स छा हुजनि असांजा ज़ीरो हुजनि, छा हुजनि असांजा सभई एलिमेंट छा हुजनि ज़ीरो हुजनि। अचो ॾिसूं त हाणे A मैट्रिक्स आहे असांजो त 0 0 0 0 0 0 0 0 ऐं 0, ठीकु आहे दोस्तों। त हाणे हे जेको असांजो ॾिसो दोस्तों मैट्रिक्स आहे उन जो नालो A त आहे मैट्रिक्स, ठीकु आहे। त हाणे हिन जा जेको आहे असांजा सभई एलिमेंट्स छा आहिनि असांजा ज़ीरो आहिनि। त अहिड़ो मैट्रिक्स जंहिंजा सभई एलिमेंट छा हुजनि दोस्तों ज़ीरो हुजनि त चवंदासीं उहो जेको असांजो मैट्रिक्स आहे उहो छा आहे असांजो नल मैट्रिक्स आहे, या उनखे तव्हां ज़ीरो मैट्रिक्स चई सघो था। माना नल मैट्रिक्स खे तव्हां ॿियो छा चई सघो था ज़ीरो मैट्रिक्स बि चई सघो था, ठीकु आहे दोस्तों। हाणे जेको आहे सो नल मैट्रिक्स खां पोइ जेको असांजो मैट्रिक्स ईंदो उहो हूंदो असांजो यूनिट मैट्रिक्स, ठीकु आहे दोस्तों। त हाणे ॿियो छा आहे असांजो यूनिट मैट्रिक्स छा आहे यूनिट मैट्रिक्स, ठीकु आहे दोस्तों। हाणे ज़ीरो मैट्रिक्स खां पोइ छा आहे असांजो यूनिट मैट्रिक्स आहे। त हाणे यूनिट मैट्रिक्स कीअं थींदो आहे त अचो ॾिसूं A इज़ इक्वल टू 1 0 0 0 0 0 1 0 0 0 1, ठीकु आहे दोस्तों। त हाणे नल मैट्रिक्स खां पोइ असांजो जेको मैट्रिक्स आहे उहो छा आहे असांजो यूनिट मैट्रिक्स आहे। त हाणे असां यूनिट जेको असां चवंदा आहियूं उहो चवंदा आहियूं 1 खे चवंदा आहियूं, ठीकु आहे दोस्तों। यूनिट जेको असां चवंदा आहियूं 1 खे चवंदा आहियूं। त असांजो अहिड़ो मैट्रिक्स छा असांजो अहिड़ो मैट्रिक्स जंहिंजा सभई एलिमेंट छा हुजनि ज़ीरो हुजनि, जंहिंजा सभई एलिमेंट छा हुजनि ज़ीरो हुजनि सवाइ मेन डायगोनल एलिमेंट्स जे। हाणे ॾिसो हे जेके असांजा एलिमेंट आहिनि दोस्तों, माना हे जेके असांजा एलिमेंट आहिनि छा आहिनि 1 1 1, ठीकु आहे दोस्तों 1 1 1। ऐं ॿिया जेके बि एलिमेंट आहिनि 0 0 0 0 0 0, माना अहिड़ो मैट्रिक्स जंहिंजा असांजा सभई एलिमेंट्स छा हुजनि ज़ीरो हुजनि सवाइ मेन डायगोनल जे एलिमेंट्स जे उहे छा हुजनि असांजा 1 1 हुजनि। त 1 1 1 इहे छा असांजा मेन डायगोनल जा एलिमेंट आहिनि। हाणे दोस्तों हाणे डायगोनल छा चइबो आहे त माना हे जेके असांजा हीअ अरेंजमेंट अची वञे त हे जेके आहिनि असांजा हे जेका असांजी अरेंजमेंट आहे, माना हीअ जेका प्लेस आहे इनखे असां छा चवंदा आहियूं मेन डायगोनल, ठीकु आहे दोस्तों। त माना हे जेके असांजा एलिमेंट आहिनि माना हिननि जॻहुनि वारा एलिमेंट हीअ जॻह हीअ जॻह हीअ जॻह माना इहा जेका टई जॻह आहे न त इन जॻह खे असां छा चवंदा आहियूं मेन डायगोनल। त असांजो अहिड़ो मैट्रिक्स जंहिंमें सभई एलिमेंट्स छा हुजनि ज़ीरो हुजनि सवाइ डायगोनल वारनि एलिमेंट्स जे, ऐं उहे असांजा डायगोनल वारा एलिमेंट छा हुजनि 1 हुजनि त असां उहो चवंदा आहियूं असांजो छा आहे यूनिट मैट्रिक्स आहे, ठीकु आहे दोस्तों। त हाणे यूनिट मैट्रिक्स खां पोइ जेको असांजो मैट्रिक्स आहे उहो आहे असांजो स्क्वायर मैट्रिक्स।
त दोस्तों हाणे असांजो जेको मैट्रिक्स आहे उहो आहे असांजो स्क्वायर मैट्रिक्स। ठीकु आहे दोस्तों, त हाणे स्क्वायर मैट्रिक्स जेको आहे त असां छा खे चवंदासीं त असांजो अहिड़ो मैट्रिक्स जंहिंमें असांजो रोज़ जो तइदादु ऐं कॉलम जो तइदादु छा हुजे, ॿई छा हुजनि, पाण में बराबरि हुजनि। त हाणे ॾिसूं दोस्तों अचो इहो कीअं थींदो। त हाणे ए हिकिड़ो असांजो मैट्रिक्स आहे, हुन जो नालो ए आहे। ठीकु आहे दोस्तों, हाणे हुनजा जेके असांजा मैट्रिक्स रोज़ आहिनि 1 2 3 4 5 6 7 8 9। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे जेको असांजो मैट्रिक्स आहे त हिन में ॾिसो असांजा रोज़ घणा आहिनि, त हिकिड़ी रो असांजी, ॿी रो ऐं टी रो। त हाणे दोस्तों हिन में ॾिसो असांजी रोज़ घणियूं आहिनि, हिकिड़ी रो हीअ थी वई, ॿी रो हीअ थी वई ऐं टी रो जेको आहे असांजी छा थी वई, हीअ थी वई। त माना हिन जेके मैट्रिक्स में जेको असांजी घणी रोज़ आहिनि, 3 रोज़ आहिनि। ठीकु आहे, ऐं हिन में ॾिसंदासीं जेको असांजे कॉलम घणा आहिनि, त हिन में ॾिसो कॉलम आहिनि, हिकिड़ो कॉलम, ॿियों कॉलम ऐं छा थी असांजो टियों कॉलम। त हाणे हे जेको असांजो मैट्रिक्स आहे उन में ॾिसो घणा रोज़ आहिनि, टे रोज़ आहिनि ऐं 3 कॉलम आहिनि। त हाणे रोज़ असांजा ॾिसो 3 आहिनि ऐं जेके असांजा कॉलम आहिनि उहे बि असांजा 3 आहिनि। त असांजो अहिड़ो मैट्रिक्स जंहिंमें रोज़ जो तइदादु ऐं कॉलम जो तइदादु ॿिन्ही जो तइदादु छा हुजे, पाण में बराबरि हुजे, त अहिड़े मैट्रिक्स खे असां छा चवंदा आहियूं, स्क्वायर मैट्रिक्स चवंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों, त दोस्तों हाणे जेको आहे असां जेको आहे उहो आहे असांजो स्केलर मैट्रिक्स। त हाणे जेका स्केलर मैट्रिक्स छा थींदो आहे अचो ॾिसूं। त दोस्तों असां जेको अहिड़ो मैट्रिक्स हुजे, मसलन मां चवां त 5 0 0 0 0 5 0 0 0 5। ठीकु आहे दोस्तों, हाणे हे ॾिसो मां हिकिड़ो मैट्रिक्स लिखियो आहे। हाणे हे हिकु असांजो मैट्रिक्स आहे जंहिं एलिमेंट आहिनि 5 0 0 0 5 0 0 0 5। ठीकु आहे दोस्तों, हाणे हे जेको असांजो मैट्रिक्स आहे उहो ॾिसो असांजो छा आहे, हिकु स्क्वायर मैट्रिक्स आहे। त हाणे हिन में ॾिसो जेतिरा रोज़ आहिनि ओतिरा ई छा आहिनि असांजा कॉलम आहिनि। ठीकु आहे, त इहो छा थियो असांजो स्क्वायर मैट्रिक्स थियो। पर हाणे हिन जेको मैट्रिक्स आहे माना हिनखे असां छा चवंदासीं, त हिन में ॾिसो असांजा जेके डायगोनल वारा एलिमेंट आहिनि उहे छा आहिनि, 5 5 5। ठीकु आहे दोस्तों, त डायगोनल वारा एलिमेंट छा आहिनि, पाण में बराबरि आहिनि, पाण में हिकु जहिड़ा आहिनि। त असांजो अहिड़ो मैट्रिक्स छा, असांजो हिकु अहिड़ो मैट्रिक्स जंहिंजा सभई एलिमेंट छा हुजनि, 0 हुजनि। छा, जंहिंजा सभई एलिमेंट छा हुजनि, 0 हुजनि, सवाइ मेन डायगोनल वारे एलिमेंटनि जे। ठीकु आहे दोस्तों, त असांजो को अहिड़ो मैट्रिक्स जंहिंजा सभई एलिमेंट्स 0 हुजनि, सवाइ मेन डायगोनल वारे एलिमेंटनि जे, ऐं जेके असांजा मेन डायगोनल वारा एलिमेंट आहिनि उहे छा हुजनि, साॻिया हुजनि। त हाणे ॾिसो हिन दोस्तों हिन जेके मैट्रिक्स आहे असांजो, इन जा सभई एलिमेंट ॾिसो सभु 0 आहिनि, ऐं सवाइ मेन डायगोनल जे, छा, सवाइ मेन डायगोनल जे, ऐं जेको असांजो मेन डायगोनल आहे उनजा सभई एलिमेंट छा आहिनि, साॻा आहिनि। त असांजो अहिड़ो मैट्रिक्स जंहिंजा सभई एलिमेंट्स 0 हुजनि, सवाइ मेन डायगोनल जे, ऐं जेके मेन डायगोनल वारा जेके असांजा एलिमेंट आहिनि उहे छा हुजनि, साॻिया हुजनि। त असां उनखे छा चवंदासीं, स्केलर मैट्रिक्स चवंदासीं। ठीकु आहे, हाणे जेके हे असांजा एलिमेंट आहिनि, इहे असांजा डायगोनल एलिमेंट्स। ठीकु आहे, हाणे हे जेके असांजा आहिनि डायगोनल एलिमेंट्स आहिनि, इहे छा आहिनि असांजा सेम आहिनि। ठीकु आहे दोस्तों, त अहिड़ो मैट्रिक्स जंहिंजा सभई एलिमेंट्स 0 हुजनि, जंहिंजा सभई एलिमेंट्स छा हुजनि, 0 हुजनि, सवाइ मेन डायगोनल जे, ऐं जेके मेन डायगोनल वारा जेके असांजा एलिमेंट आहिनि उहे छा हुजनि, सेम हुजनि। त उनखे छा चवंदा आहियूं असां, स्केलर मैट्रिक्स चवंदासीं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे स्केलर मैट्रिक्स खां पोइ जेको असांजो मैट्रिक्स आहे उहो आहे असांजो डायगोनल मैट्रिक्स। हाणे दोस्तों असांजो जेको मैट्रिक्स आहे उहो आहे असांजो डायगोनल मैट्रिक्स। ठीकु आहे दोस्तों, त हाणे स्केलर खे सम्झण खां पोइ असां कंहिं ॾींदासीं डायगोनल ते। ठीकु आहे दोस्तों, त अचो हिकु मैट्रिक्स लिखूं। त ए मैट्रिक्स आहे असांजो 5 0 0 0 7 0 0 9 0। ठीकु आहे दोस्तों, को असांजो हिकिड़ो मैट्रिक्स आहे, छा आहे, को बि असांजो हिकिड़ो मैट्रिक्स आहे जंहिंजा सभई एलिमेंट्स छा हुजनि, 0 हुजनि, सवाइ मेन डायगोनल जे। हाणे हे जेको मैट्रिक्स आहे दोस्तों असांजो, सॉरी
हाणे को असां ठीक है माना दोस्तों को भी हिकिड़ो असांजो छा आहे मैट्रिक्स आहे छा आहे को बि असांजो हिकिड़ो मैट्रिक्स आहे उन जा सभई एलिमेंट छा हुजनि दोस्तों 0 हुजनि सवाइ मेन डायगोनल वारे एलिमेंटनि जे त हाणे हिन में ॾिसो जेके असांजा मेन डायगोनल वारा एलिमेंट्स आहिनि कहिड़ा आहिनि त हाणे हे ॾिसो माना जेके मेन डायगोनल वारा एलिमेंट आहिनि दोस्तों आहिनि असांजा मेन डायगोनल वारा एलिमेंट आहिनि 5 7 9 त हाणे हिन में ॾिसो दोस्तों सभई एलिमेंट्स छा आहिनि 0 आहिनि हिन मैट्रिक्स में सभई एलिमेंट्स छा आहिनि 0 आहिनि सवाइ मेन डायगोनल वारे एलिमेंटनि जे ठीकु आहे त अहिड़ो मैट्रिक्स जंहिंजा सभई एलिमेंट्स छा हुजनि 0 हुजनि सवाइ मेन डायगोनल जे ऐं जेके मेन डायगोनल वारा एलिमेंट आहिनि उहे छा हुजनि डिफरेंट हुजनि माना जेके मेन डायगोनल वारा एलिमेंट आहिनि उहे छा हुजनि डिफरेंट हुजनि त अहिड़े मैट्रिक्स असां छा चवंदा आहियूं डायगोनल मैट्रिक्स चवंदा आहियूं माना मेन डायगोनल वारा एलिमेंट छा मेन डायगोनल वारा एलिमेंट छा हुजनि असांजा डिफरेंट हुजनि त अहिड़े मैट्रिक्स खे असां छा चवंदा आहियूं डायगोनल मैट्रिक्स चवंदा आहियूं ठीकु आहे दोस्तों त हाणे डायगोनल मैट्रिक्स खां पोइ असांजो छा आहे असांजो रो मैट्रिक्स आहे छा आहे असांजो रो मैट्रिक्स छा चवंदा आहियूं ठीक है दोस्तों हाँ डायगोनल का पोइ छा आहे असांजो रो मैट्रिक्स आहे त हाणे रो मैट्रिक्स छा चवंदा आहियूं त दोस्तों असांजो को बि अहिड़ो मैट्रिक्स जंहिंमें असांजी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी रो हुजे छा हुजे असांजी हिकिड़ी रो हुजे अचो दोस्तों त हाणे हिकु असांजो ए मैट्रिक्स आहे 1 2 3 ठीक है दोस्तों त हाणे रो मैट्रिक्स छा आहे त हिन में ॾिसो असांजी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी रो आहे त असांजो अहिड़ो मैट्रिक्स जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी रो हुजे हाणे ॾिसो दोस्तों हिन में छा आहे असांजी हिकिड़ी रो आहे न माना हिकिड़ी रो आहे त असां छा चवंदा आहियूं हे छा आहे असांजो रो मैट्रिक्स आहे ठीकु आहे दोस्तों हाणे रो मैट्रिक्स खां पोइ छा आहे असांजो कॉलम मैट्रिक्स आहे त हाणे कॉलम मैट्रिक्स कीअं थींदा दोस्तों ठीक है दोस्तों त हाणे कॉलम मैट्रिक्स छा चवंदासीं त असांजो अहिड़ो मैट्रिक्स जंहिंमें असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो कॉलम हुजे छा हुजे असांखे हिकिड़ो कॉलम हुजे त असां छा चवंदा आहियूं उहो छा आहे असांजो कॉलम मैट्रिक्स आहे त अचो दोस्तों ॾिसूं त 1 2 3 ठीकु आहे दोस्तों त हाणे हिन में ॾिसो असांखे जेको आहे सो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो कॉलम आहे छा आहे असांखे हिकिड़ो कॉलम आहे ऐं हिकु कॉलम खां वधीक कॉलम त असांखे न आहिनि न त असांजो अहिड़ो मैट्रिक्स जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांखे हिकिड़ो कॉलम गिवन हुजे त उनखे असां छा चवंदा आहियूं कॉलम मैट्रिक्स चवंदा आहियूं ठीकु आहे दोस्तों त हे जेके असांजा मैट्रिक्स जा टाइप्स हुया उमेदु आहे तव्हांखे जेको आहे सम्झ में अची वेंदा त हाणे वधीक माना मैट्रिक्स जी स्टडी करण जे लाइ जेको आहे सो असां सां कनेक्टेड रहो त असां जेको वधीक पढ़ंदासीं उहा पढ़ंदासीं एडिशन ऑफ मैट्रिक्स कीअं थींदी आहे सबट्रेक्शन ऑफ मैट्रिक्स कीअं थींदी आहे मैट्रिक्स जो ट्रांसपोज़ कीअं थींदो आहे ऐं जेको आहे डिटर्मिनेंट कीअं थींदो आहे उनजे लाइ असांखे चैनल खे जेको आहे सब्सक्राइब कयो।